ला 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 हो यार तेरा मेरा दिल पर है तेरा पकाना शुरू मैंने किया और दिल तुझसे मैंने लगाया। अस्सलाम वालेकुम उस्ताद। ओ वालेकुम सलाम बाबा। उस्ताद रागन के छड बाबा तकड़ कर मेहमान अचण वारा घणी देर आ बाबा देर ना है कम शुरू आ माल तो वट सब पुजी विया मुर्गियों मसाला माल तो पहुंचायो को भाई कमारा किथे हाँ देर न कर कम वारा मोकलाईंदो मिंट कर हाँ देर ना है मानी एड़ी बीए जो वाह वाह थी वने साईं इंशाल्लाह मां ता के वीआईपी दी भी ठीक आ मेहमान तो के याद कंदा मुखे भी कंदा ठीक आ कम शुरू आ देर ना है बाबा मेहमान अचण वारा मिंट कर कम वारा तुझा किथे न कम वारा अचनी था बस बाबा कम वारा नींदे तो मैं कम हलाईंदुस ना ठीक आ को गोश्त धोए को पटाटो धोए को मुर्गी धोए मेहरबानी ये तो कोई तो कमाए को सा मां अकेलो जन को लोड़ी नो ता नौकर हामा अरे सडु डई आए जी बाबा सॾई आहियां मां सॼी बिरादरी को रहियो तो कोन सॼी बिरादरी सॾई कोई न रहियो हलो ठीक आ बस हाणे हलो अज मूंखे चओ मानी तैयार करे मेहमान पुॼण वारा आहिनि ठीक आहे बा अॼु के मां चवां कम तैयार करे हलो पापा ने जी उस्ताद जी चाला खैर मानी ता तैयार मेहमान के दे दो मानी तैयार आ मेहमानन में देर काने बस मानी तैयार आ तो बस देर ना है पर मेहमान घुरायो देख तैयार आ ए बट डोइलो पाई भाजी ने ना कर जा ठीक आ मानी बस मिनट का ठरी न वने मानी ठीक आ बाबा ए ताई वीआईपी भाजी दिस एडे भाजी तुजी वाह थी वे उस्ताद ग्रेवी सही है ओ क्या वाह करा छी हाल छोरा हाल मेहमान जो घुरायो ऐलान करा बसी ते ऐलान करा बाबा मती ते ऐलान करा बाबा मती ता जो कम तैयार है बाबा देर न कयो भाई मुके बे पासे वणनो है यार मेहरबानी ताजी मेहरबानी जल्दी कयो जल्दी ओ एमबी अरे हेडे जी वाह अरे छोरा सॾु कीअं ॾेई आयो बिरादरीअ खे सॼी मानी तैयार लॻी पई आहे थधी पदी थिए माण्हू ई कोन लड़ियो आहे बाबा जीअं तो चयो बिरादर खे खाइनि न खाइनि खणे अंगूठे ते चढ़नि मां भई ईअं सॾ ॾेई आयो मान ए निभागा उहो त मां तोखे चयो न तूं वरी बिरादरीअ खे ईअं चई आयो आहीं निभागा मानी काॾे कयूं एॾी बाबा पोइ कोन ईंदा आया भला ए ईअं जो सॾु ॾींदे त कहिड़ो बिरादरी वारो ईंदो कहिड़ी तो इज़त करे आयो आहीं न पोइ बाबा ॾे थाला भरे घर ॾेई थो जान मां वाह जो छोरा कम कयो आहे तो निभागा बणा निभागा हाणे बस अलाह वाट देगू लाहिणियूं पवंदियूं ॿियो छा कयां बाबा ऐलान करा मस्जिद में जो अलाह वाट ख़िराल कई अचो खाई वञो पाण ईंदा बिरादरी वारा अस्सलाम वालेकुम गुलाम कादर वालेकुम सलाम छा हाल आहे खुश आहियो खेरा यारे भत सॾु ॾिनो मई कोन आहे मुंहिंजे भत ते तव्हांजो तरीक़ो आहे सॾ ॾियण जो छोकिरे पंहिंजे कुझु इखलाक त सेखार यार बिरादर में उथिया वेठा आहियो कोन उथिया वेठा आहियो कीअं छा थियो कीअं सॾु ॾिनई तोखे यार छोकिरो तो आयो चई बाप चई सॾ अथव बतायो खाओ त खाओ न त अंगूठे ते खणी चढ़ो या फज़ीलत आहे केरु हाज वठां थो यार नाराज़ न थी जा अॻिते सॾु मिलई त हलियो अचिजां बस मां तोखे पंहिंजो पाण सॾु ॾींदुमि अॻिते कंहिं तरीक़े सां सॾु ॾींदो इज़त सां ॾींदो त असां ईंदासीं कीअं ईंदासीं वरी हिकिड़ो चकर ॿुधाए कीअं सॾु ॾिनई छोकिरे तोरे चयो त भत बाबे भत सॾु ॾिनो अथई खाओ त खाओ न त अंगूठे ते खणी चढ़ो पुछ न पुटाए खां हिन छोरे जी हाज वठां थो मां छोरे त वॼाए छॾियो कीअं बिरादरीअ खे सॾु ॾेई आयो आहे निभागो अॼु हिन खल लाहियां थो नुक़सानु